तकरार है तकरार। अरे आज आयो था सोचो माठ करे सुमी रहो तवाजे नहीं सोचण सा लाकब जा दरवाजा तक कोन खुलंदा ने खबर है मूंसां असांजे सोचण सां दरवाजा कोन खुलंदा तूं ॿुधा तोखे हिते निंड ईंदी शमीर तोखे ख़बर कोन्हे मूंखे घर खां वधीक हिते सुकून जी निंड ईंदी अथई। हा मूंसां ज़ाहिर आहे तुंहिंजी सॼी ज़िंदगी जेल ऐं थाणनि में गुज़री आहे ज़ाहिर आहे तोखे त सुकून सां निंड ईंदी पर असांखे कोन्हे। शमीर ॻाल्हि त ॿुधा तुम्हारा यार बहराम जो बूथ लड़कियल छो आहे ही छा थो सोचे असां हिते लाकब में हिनखे पातर हणंदासीं जा हिन सां त हिसाब किताब थींदो हिते मां इन करे ख़ामोश न आहियां त तव्हां मूंखे पादर हणंदो। मां सोचां थो उन खेॾ ते जेको मूंसां खेॾियो वियो आहे तो ई असांखे अंदरि करायो आहे तोड़े इहो ॿुधा तोसां धाड़े ते असां कॾहिं गॾु हुआसीं जो तूं असांखे अंदरि करायो आहे तो असां ते इल्ज़ाम आया विराट तूं ॿुधा हिन पहिरां असां ॿई गॾु धाड़े में हुयासीं हिन यार पुलिस में अधु रक़म लिखाई जॾहिं त धाड़े में 4 लख रोक ऐं 8 लख जा सोना ज़ेवर ऐं टोटल रक़म थी 12 लख जेका समूरी रक़म वञी बहराम लिकाए रखी। शमीर हितां आज़ाद थियण खां पोइ जेकर तूं पंहिंजे हिसे जा 4 लख बहराम खे बख़्शी त भली बख़्शे छो बाक़ी मां त पंहिंजे हिसे जा 4 लख हिन वॾनि खां मूंसां ही कहिड़ी तो बकवास करे छा जा 4 लख बहराम जेको कुझु FIR में लिखियल आहे न मां उहो ई ॿुधायां ऐं ॾींहुं ॿिनि खां पोइ कोर्ट में पेश ऐं हा कोर्ट सगोरीअ में जज साहब जे साम्हूं तूं इहो ई बयानु ॾींदे त असां तोसां गॾु फुर में हुयासीं ऐं पोइ इहो तुंहिंजो बयानु तुंहिंजा वॾा बि नथा फेराए सघनि त पोइ ज़ाहिर आहे बहराम मां पंहिंजो हिसो त लहिणा जेकर इज़त सां न ॾींदे पातर त खाईंदे न मूंखे वियाणो ॿुधी पियो न तुआरो यार कहिड़ियूं पियो ख़बरूं करे तोखे सिधो बि इहो कंदो छो त तूं असां जहिड़नि शरीफ़नि जी ज़ुबान सम्झणा रहंदा आहियूं हाणे जॾहिं मुंहिंजे हिसे सां गॾु मूंसां तोखां 8 लख भराईंदो न 8 लख तूं किथां आणींदो पंहिंजो घरु खपाईंदे ऐं जॾहिं घरु खपाईंदे न पोइ 1000 बार सोचींदे चाचा साईं भला असांखो हाल वाल वठंदा या रुगो ईअं मुंहुं तकींदा रहंदव पुट हवाल वठोसि वॾा आहियो बाबा इहो फर्ज़ तव्हां पूरो कयो जेकॾहिं फर्ज़ जो पूरा करणो आहे त ॾियो वार सजावल खां कीअं पहुतायो चाचा तव्हांजे तरफ़ अचण लाइ त यकीन कयो काफ़ी ॾींहंनि खां सोचियोसीं पर हक़ीक़त इहा आहे त मूं दिलि न पई ॿधी सोचुमि पे त चाचे वारा मान ॾींदा अलाए न रत आहियूं सोट असां तव्हांखे कॾहिं बि धारियो न आहे सम्झो ऐं न वरी सम्झंदासीं। हा सोट तव्हां भली छा बि खणी सम्झो पर मां तव्हांजी इज़त अबे जहिड़ी कंदो आहियां ऐं तव्हांजे साम्हूं कंध मथे खणी ॻाल्हाइण जी जुरत बि न आहियां कंदो। इन जो मीन सां आयो हाणे बि तव्हां मुंहिंजी इंशाअल्लाह इहा इज़त कंदो। अबा जेका बि ॻाल्हि आहे सा खुली कर
आखिर केस ताईं तूने ॻाल्हि खे पर्दे में लिकाए कंदे? चाची सिधी ॻाल्हि ऐं अर्ज़ी हुआ त मां वज़ीर लाइ पंहिंजी भेण जो संग खणी आयो। हक़ीक़त इहा आहे त असुल में अचणो तव्हांखे हो, पर ख़ैर आहे मुंहिंजे लाइ पर सौटत ॻाल्हाइण ॾिस लाला, वज़ीर खे बि ॻाल्हाइण ॾे। सोट अदा ॿार आहे, जेकॾहिं उपतो सुपतो ॻाल्हाए वियो न त तव्हांखे ॾुख पहुचंदो। असांखे ॾुख कॾहिं बि कोन थींदो। वज़ीर जे दिलि में जेका ॻाल्हि आहे सो चई ॾे। अदा ॻाल्हाए थो ऐं वॾो मौजूदु आहे, जेकॾहिं मां विच में ॻाल्हाईंदुसि त तव्हां बुरो सोचींदो। हा लाला, तो इज़त बख़्शो था या न? सोट तव्हांजी इज़त कल्ह बि हुई, अॼु बि आहे ऐं ख़ुदा कंदो त सॼी ज़िंदगी तव्हांजी इज़त कंदा रहंदासीं। अकबर भलो थियो तूं मूंखे रस्ते में मिली वई, न त मां तव्हां वारी उतां कॾहिं पियो आयुसि। सुल्तान ख़ैर में हाणे बि देरि न आहे, हल हली ओताक में वेहूं। न उतां कॾहिं कोन था हलो, छो जो पोइ हिते इलाही कमु छॾे आयो आहियां। हवालु वठो त पोइ मां वञा। हुकुम कर सुल्तान, कीअं पंधु पियो आहीं? दादा नवाब ख़ान ॿी शादी पियो करे ऐं पंहिंजी शादीअ जो ख़ासि कार्ड सजावल लाइ मोकिलियो अथई। कार्ड त असां क़बूल कयोसीं, बाक़ी दावत क़बूल करणु या न क़बूल करणु उहा सजावल ख़ान जी मर्ज़ी आहे। अकबर त उन ताईं कार्ड पुॼाए छॾियो, बाक़ी उन जी मर्ज़ी। सुल्तान सम्झो त कार्ड पहुची वियो, ॿियो हुकुम? सोट अदा वज़ीर जी उमिरि में ऐं हाकमज़ादी जी उमिरि में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां इहो ॿुधायो त छा ही जोड़ ठहंदो? बाबा पंहिंजनि में त अहिड़ा खोड़ रिश्ता थी चुका आहिनि, पर जेकॾहिं वरी बि सोटर वज़ीर खे इनकार आहे त पंहिंजे मुंहं सां चए। सोटर असां त तव्हां सां गंढजण लाइ तयारु आहियूं। मूंखे रिश्तो सोटर हाकमज़ादी जो न, पर तव्हांजी धीउ सारां जो खपे, पोइ मां हाज़ुर आहियां। सोट जेकॾहिं तव्हांखे अदा जी ॻाल्हि बुरी लॻी हुजे न त मां तव्हां खां माफ़ी थो। सोटर नहीं त मूंखे ॻाल्हि ॾुखी लॻी आहे, हिन मूं दिलि में कयो आहे। पुट जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ पंहिंजी धीउ सारा जो रिश्तो असांखे वज़ीर खां ॾे। जेकॾहिं तूं इन ॻाल्हि जे लाइ राज़ी आहीं न त असां सुभाणे छोकिरी ते लटो विझी था वञूं। चाची सारा जी मूंखे तकड़ न आहे, पहिरियां बार मूंखे अदीअ जो लाइ तकड़ पुट असां बि शादीअ लाइ कोन था कयूं, सिर्फ़ु पोती पइजी वञे, पोइ भली पहिरें तव्हां हाकमज़ादी जी शादी कराइजो, पोइ असांखे तारीख़ ॾिजो। चाचा इहे ॻाल्हियूं बात जूं आहिनि, पहिरियां दुआ कयो त मां अदीअ जो ॿार लाहे वञा, पोइ असां हिक ॿिए खां परे न आहियूं। बाक़ी हींअर मुंहिंजी भेण घर में वेठी आहे ऐं मां सारा जो ॿार लाहियां, इहो मुनासिब न आहे। अचड़े शुक्र थियो मुंहिंजी त जान छॾी, पर मूंखे ॾुख थियो आहे। असांखे सोट जी दिलि रंजाइण घुरिजे हा। असां बढ़िया त न आहिनि न बाबा। बाबा जॾहिं असां ते कूड़ो गैस ठाहे छॾियो विढ़ंदा छो? पुट मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, इहो निभागो असांजे मथां बीठो कीअं? छा सॼी ज़िंदगी तूं हिते हूंदे, ॿाहिरि कोन निकिरंदी? ॿाहिरि निकिरजांइ त मां ॾिसी रहंदुसि। चाचा साईं, हे त नवाब ख़ान जे हथ जो गुॾो आहे, जेको हिनखे पातर भाणे थो ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां बयान बि ॾियारेसि थो। इन्हीअ में बहिराम जो ॾोह बि कोन्हे, इन्हीअ वीचारे में सहप बेदरी आहे। खणी जो तव्हांजे मथां कूड़ो बयान बि ॾिनई ऐं तव्हांखे बुरो बि लॻो, पर चाचा मां ॾाढो ख़ुशि आहियां। इन्हीअ खां पूरा 4 लख भराईंदुसि। इहा त बात जी ॻाल्हि आहे, पहिरीं पुट तव्हां निकिरण जी ॻाल्हि कयो। तव्हां पुलिस जे वर वकड़ खां वाक़िफ़ न आहियो चाचा, बसि तव्हां रुगो हिकिड़ो कमु कयो, वञी सिजावल सां मिलो
ऐं हुनखे चयोसि त मूसा लाकब में तोखे यादि पियो करे। ठीकु आहे, जे तूं चवीं अॼु वञी सजावल सां मिलां थो। तूं पंहिंजी चोरीअ जो खुटको न कर चाचा, रुगो मूंखे हितां ॿाहिरि निकिरण ॾे। तुंहिंजी चोरीअ जे पुठियां कंहिंजा बि हथ हुजनि, उहे चोर मूंखां लिकी कोन सघंदा। छा सजावल खान असांजी मदद कंदो? हा शामिर, इहो ई माण्हू आहे जेको असांखे छॾाए सघे थो। ऐं इन ई माण्हूअ जी पुलिस में वॾी लह लस्त बि आहे। ॿाहिरि आई वञा थो सजावल खान, वञी पुटु तुंहिंजा सलामत ॾियांसि। ऐं हा चाचा, इहो सजावल खान खे ज़रूरु चइजो त मूसा चयो आहे मूंखे नवाब खान जी शादीअ में शामिल बि थियणो आहे। किथे ईअं न थिए जो मूसा खां सवाइ नवाब खान जी सरगस निकिरी वञे। बाबा तव्हां हींअर ई सजावल सां मिलो, वधीक अलाह भलाई कंदो। ठीकु आहे पुटु, वरी शाम ईंदुसि, तव्हां सां मिलंदुसि। अम्मा, मूंखे अञा केतिरा ॾींहं हिन क़बर में रहणो आहे? ईअं न चओ अम्मा, ॾुखनि ऐं सूरनि खे सहण जी सघ रख। जेकॾहिं तूं ईअं हार मञे वेहंदीअ त हेॾी जबल जहिड़ी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? अम्मा, हार न आहे मने, पर मां हिते वेही वेही बेज़ार थी वई आहियां। जेकॾहिं न मूंखे दिलि घुरियो वर ॾियो हा त ही मुंहिंजो वनवाह हुजे हा, पर हाणे मुंहिंजो वनवाह न ॼण मुंहिंजी इज़त हुजे। हाणे तूं ई ॿुधाए त मुंहिंजा ॾींहं कीअं गुज़रनि, इन जे करे पुछो मां त अञा घणा ॾींहं आहिनि। अम्मा बस सुभाणे को ॾींहुं आहे, ॿिए ॾींहुं तोखे लावा ॾियाराए पंहिंजी असुल घर उमाणो पवंदो। अम्मा, असल घर त क़बर आहे, बाक़ी हे सभु घर त आरज़ी आहिनि। हाणे मां हिन चरी छोकिरी कीअं सम्झायां? पाण सां गॾु मूंखे बि रुआरींदी। अम्मा, तूं पहिरियों चक्कर त नथी रोई, तुंहिंजी त सॼी ज़िंदगी सुॾकनि में गुज़री आहे। पोइ बि अम्मा गुज़ारियां पई न, पोइ तूं छो थी हार मञी? ॾुखनि ऐं सुखनि में जीअण जो ढंग सिखी वठ अम्मा, ऐं मूंखे उमेद आहे त तूं मूंखां वधीक 1000 भेरा उते ख़ुशि रहंदीअ। खणी जो तुंहिंजी दिलि खे नवाब खान नथो वणे, पर हो त तोखे चाहे थो न, ऐं पंहिंजी चाहत जे करे तो अॻियां ख़ुशियुनि जा अंबार लॻाए छॾींदो। अम्मा, चवंदा न उहो सोन ई घोरियो जेको कन छिने। तुंहिंजी रब ई भलाई कंदो अम्मा, बाक़ी मुंहिंजा दिलासा तुंहिंजे मथां असर कोन कंदा। वाह, सॼो ॾींहुं थो पियो घर में वाॾड़ियूं टोड़े। ॿाहिरि निकुर को हेॾे होॾे जांच जूच कर, कंहिंखे ॾिस छोकिरे जी पोइवारी कर, या हुनखे जेल में ईअं सड़णो ॾींदे। तूं त कमाल थी करी, खाटा जूं वाॾड़ियूं त तूं थी टोड़ी, घर जो कमु मां कयां, देगड़ियूं धोवां, काठियूं बि मां कयां। ये जेके 2 देगड़ियुनि जा मेणा थो ॾे न, ऐं 2 थांव थो धोए पियो, इहे मां पाण ई धोई वठंदसि। छोरी, इहो टिप टिप कयूं काॾे थी वञे? अम्मा, मां नैना सां थी मिलण वञा। छा सोचींदी हूंदी मुंहिंजे बारे में? त मूंसां मिलण बि कोन आई, अॼो को त ॾींहुं अथसि वनवाह जो। हा पोइ वञ चाहे, पहिरियों घर जो कमु त छॾाए वठो। अम्मा, घर में जे मासी आहे त पोइ मां छा कयां? मासी? कहिड़ी मासी? किथे आ मासी? बाबा, तूं के मासी खां भला घटि आहीं छा? जेके घर में कमु कंदियूं आहिनि न शहर में, उनखे मासियूं चइबियूं आहिनि। हा मासी चओ या मासड़ चओ, मुक़दर में जो लिखियल आहे त माण्हू छा थो करे सघे। ओ वाह, तूं पंहिंजे मुक़दर खे न पिट, ॿाहिरि निकुर, छोकिरे खे छॾाइण जी कोशिश कर। ॻाल्हि ईअं थी करी ॼणे DSP मुंहिंजो मासड़ हुजे या मां हुनजो सौट हुजां। ख़बर आहे मूंखे, हाणे घणो सियाणो न थी। वञो वञी रहिस जा पेर पकड़े, जेसी ताईं छोकिरे खे छॾाइण जी न करे पेरनि तो न उथेसि। वञी रहिस खे हथ जोड़े अर्ज़ु कर, चएसि त जेका मूसा खां ग़लती थी आहे, असां तोखे मिंथ था कयूं।
कौन वेहण ॾींदी आहे घर में, कौन वेहण ॾींदी आहे। कयां थो रे सके मिंथ पर सम्झी छॾ त आसरो घटि थई। हा सोचा ता वज़ीर जी उम्र में ऐं हाकमज़ादे जी उम्र में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां इहो ॿुधायो त छा ही जोड़ ठहंदो? सोटर असां त तव्हां सां गंढजण लाइ तयारु आहियूं। मूंखे रिश्तो सोटर हाकमज़ादी जो न पर तव्हांजी धीउ सारां जो खपे। पोइ मां हाज़ुर आहियां। पुट जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ पंहिंजी धीउ सारां जो रिश्तो असांखे वज़ीर खां ॾे। जेकॾहिं तूं इन ॻाल्हि जे लाइ राज़ी आहीं न त असां सुभाणे ई छोकिरी ते लटो विझी था वञूं। चाची सारां जी मूंखे तकड़ न आहे। पहिरियां बार मूंखे अदीअ जो लाहिणो। तकड़ पुट असां बि शादीअ लाइ कोन था कयूं। सिर्फ़ु पोती पइजी वञे। पोइ भली पहिरें तव्हां हाकमज़ादी जी शादी कराइजो, पोइ असांखे तारीख़ ॾिजो। भाॼाई अदा जी कावड़ जायज़ आहे। मूंखे सोटनि मां इहा उम्मीद न हुई त मुंहिंजे रिश्ते खे ठुकराए हू सारां जो रिश्तो वठंदा। मूंखे पहिरीं इहो अंदाज़ो हुयो। जेकॾहिं लाला वारनि जवाबु ॾिनो त सिजावल पंहिंजा होश विञाए वेही रहंदो। अम्मा बाबा वॾो दिलेरी बुर्दबार आहे। तमामु जल्द हू पंहिंजे पाण खे संभाले वेंदो। इन ॻाल्हि जो ख़ौफ़ तव्हां न कयो। ख़ौफ़ न आहे मिठी, हीअ अंदरि सड़े थो। अदा हुननि खे पंहिंजी औलाद वांगुरु भाए थो। माखीअ खां वधीक मिठो सम्झंदो आहे, पर हुननि त असांखे कड़े ट्रूअ जिया थुकारे छॾियो आहे। पर हिन जो हिसाब त मां हिननि खां वठी रहंदसि। बावल खान सिजावल जेकॾहिं दुश्मनी कंदो आहे सो बि सिधीअ तरह, ऐं जेकॾहिं दोस्ती निभाईंदो आहे उहो बि सिधी तरह। बाक़ी नवाब खान जीअं पुठि पोयां असां वार न आहियूं कंदा। तो मूसा खान जो नियापो आंदो आहे, हुन लाइ असां वटि लख इज़तूं आहिनि। तव्हां असांजे लाइ मूसा क़ाबिल इज़त आहे। बाक़ी मां पूरी कोशिश कंदुसि, बल्कि उन खां वधीक कंदुसि मूसा खे ऐं तुंहिंजे पुट खे छॾाइण जी। ये तव्हांजा थोरा हमेशा यादि रहंदा सिजावल खान। बावल खान भाइरनि ऐं दोस्तनि जे मथां भला के थोरा हूंदा आहिनि छा? मूसा खान हिकिड़ो ॿियो बि न्यापो ॾिनो आहे त नवाब खान जी शादी आहे अॼु राति न सुभाणे राति। उन जे करे हुन चयो आहे त शादीअ में हर हाल में मूंखे पुॼणो आहे। वॾो कमीणो आहे मूसा। लॻे थो कंदो मिटी पली त नवाब खान जी। सिजावल खान मां कुझु सम्झुसि न। मूसा खे वञी नियापो ॾिजो बावल खान त पंहिंजे मुछुनि खे तेल हणी छॾे। पोइ मूंखे इजाज़त। बावल खान असांजा दर तुंहिंजे लाइ हमेशा खुलियल हूंदा। अधरात जो बि जेकॾहिं सॾु कंदे त सॾ सां सॾु मिलंदी। इज़त ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी सिजावल खान। पोइ यारो यारी अलाह साईं ख़ुशि कंदी। अलाह भाई बाबा साईं छा मूसा खे छॾाईंदो? अड़े बेवकूफ़, जेकॾहिं मूसा लाकब में हूंदो त नवाब खान जी इज़त जो जनाज़ो कीअं निकिरंदो, ऐं जेकॾहिं हुन जी इज़त जो जनाज़ो कढाइणो आहे त पोइ मूसा खे बि लाकब खां ॿाहिरि कढणो पवंदो। कमु मुश्किल आहे। सूबेदार असुल कोन मञींदो। सूबेदार खान मथां DSP जी लत रखां थो। सूबेदार जो पीउ बि छॾींदो। कहिड़ो मूसा खून कयो आहे जो हुनखे न छॾींदा? कूड़ो केस आहे। कहिड़ो रोडनि तां बि फुरू कयूं अथई जो हुन ते केस ठाहियो अथई। सुल्तान दावतूं ॾेई छॾियव? हा दादा, को बि माण्हू न आहे रहियो। महफ़िल जो प्रोग्राम कीअं कयो अथव? फनकार खे चई छॾियो आहे 12 बजे महफ़िल शुरू थींदी ऐं सॼी राति हलंदी। सुबुह जो सिज उभरण खां पोइ सरगस कराए लाऊं ॾेई पोइ घरे हलिया ईंदासीं। बाबा जो ख़ैर
सदाई खैर खैर ही खैर। ॻाल्हि कर कीअं आयो अरे सोची छा थो दादा छा थो चवई? आबा सुल्तान रेस सां मां ॻाल्हायां थो। ॿाहिरि हिकिड़ो हमरा थेलो हिन में कुल्हे में विझो पुछंदो पियो अचे त सुल्तान किथे मिलंदो। दादा मां ॾिसां थो वञी मता को फनकारे जो माण्हू बाबा साईं ॻाल्हि ॿुधो, नंढियूं संढियूं ग़लतियूं माफ़ करणु तव्हां नवाबनि जो कमु आहे। माफ़ कयो मैं हाणे निकिरण जी कर। बाबा जेकर मूंखे माफ़ कयो अथव त पोइ मूंसां बि छॾाइजो। मूंसां छॾाए ॾे मूंसां छॾाए ॾे मूंसां छॾाए ॾे। वाधू कहाड़ो मूंसां खे जेकॾहिं क्वार्टर घाटा त लाकब करायोसि, जे लाकब में आहे त जेल मोकिलियोसि। मुंहिंजी खल छो था लाहियो? वॾो आयो आहे मूंसां खे छॾाइण वारो। जे मूंसां खे मां छॾायां त हू मुंहिंजी शादीअ में अचे गंद करे। बीठो आहे ख़बर कहिड़ो तरह ते? दादा गेट ते ॾिठो अथमि, पोइ घिटीअ में ॾिठो अथमि, पर हुयो त को बि कोन। सालू ने बागे कूड़ आयो हूंदो तोखे त मता मूंसां गॾु तूं बि पादर हुनखे न आणी। बचन पहिरियां मूंखे ॾाढो खुटको तो छोरी वनवाह मां ईअं फुर करे मूंसां सां न हली वञे, पर रेस बि पको कमु कयो। मूंसां हथी को थियो ऐं मुंहिंजो जेको टेंशन हो उहो बि ख़तमु थी वियो। छोकिरी वनवाह मां कोन भॼंदी। तूं हिन वक़्तु हुनजी हालत ॾिठी आहे, सुकी कंडा थी वई आहे। तूं बचड़िन जो खुटको न कर। जेॾी महिल हवेली में वई न ऐं जेॾी महिल कोफ्ता खाधई ऐं चिकन टिका खाधई न तिहा ॻाल्हि ई विसरी वेंदसि। अंगूर ऐं अंबनि जो जेॾी महिल जूस पीतई न तीअं छोकिरी ॾढी थी वेंदी। ॾींहं राति न्याणी रोए थी। छा तोखे हुनजे पिटुनि पारां तुंहिंजो फ़र्क़ु कोन थो पए? जेॾी महिल हवेली में वेंदी न कारुनि में घुमंदी ऐं पैसनि सां रांदि खेॾंदी त असांखे दुआऊं कंदी त माउ पीउ मुंहिंजे लाइ तमामु सुठो सोचियो। पर लीमा ओ निभागी तूं पर खे छॾ। हे लिखे वठ ते हेल छा थो थिए ऐं छा थियण वारो आहे। छॾ किरोज़ खे, राति जागणी आहे। अम्मा बाबा जी ख़बर ॾे। मामा अदा खे पुलिस वठी वई आहे ऐं बाबा उनजी भॼ भॼा में लॻो पियो आहे। चोरी बि असांजी थी वई आहे ऐं पुलिस बि असांखे थी वठी वञे। हितां जो कानून ॾिस न मामा। हितां जो कानून वॾेरनि जे दर जो गुलाम बणिजी वियो आहे त पोइ इंसाफ़ किथां मिलंदो? मामा छा सॼी ज़िंदगी त ईअं ई थींदो रहंदो? इहो त शुरूअ खां ईअं ई हलंदो थो अचे। मामा छा अॻ में बि ईअं हुयो? अम्मा जे पहिरियां ईअं न हुजे हा न त असांजा वॾा बि पहाका कोन ॼनि हा। ॿुधो कोन अथई जेको ॾाढो सो काबू न ॼाण त इहो ज़ुल्म अञा केसि ताईं हलंदो? हा मामा तूं सही थो चईं। गरीब त हिते ॼमे ई न। ऐं जेको ॼाओ आहे ज़ुल्म जे घाड़े में पिसजे थो पियो। दुआ कर त राति ताईं अदा खे बाबा आज़ाद कराए अचे, न त अदा सां बि हू ज़ालिम बाबा वारो ई असर कंदा। असां दुआउनि खां सवाइ ॿियो छा था करे सघूं? अलाह भलाई कंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।